हजरत गाजी गुलाम हुसैन शाह साहिब के सिजारा नशीन जनाब साई मुर्शिद किबला सैयद गुलाम हुसैन शाह उर्फ बाबा साईं के गुजारिश कनस तहार जो लोगों पेश करना साईं सैयद अब्बास अली शाह जिन के गुजारिश कनस तहार जो लोगों पेश करना जनाब साईं सैयद सिजाद अली शाह के गुजारिश कनस तहार जो लोगों पेश करना जनाब साईं सैयद खादम हुसैन शाह के गुजारिश कनस तहार जो लोगों पेश करना मुझे हार रखना वालो साईं के तकरीर की दे पारायण में वाली लाइन में किबला साईं के गुजारिश के पार बेहन हम टेबल पे हार रखो यो जरा हम पाराए वा जनाब साईं सैयद खादम हुसैन शाह जनाब साईं सैयद गदा हुसैन शाह जनाब माइसिन अली जमाली साहब गुलाम अहमद पामर साहब जनाब अल्लाह बचायो जमाली साहब फकीर माजिद अली जमाली साहब मंसूर अली जमाली साहब फकीर मोहम्मद हसन उमरानी साहब फकीर अलाबख्श उमरानी साहब फकीर अब्दुल सत्तार लुंड साहब फकीर खमीसो जुनेजो साहब फकीर मोहम्मद हसन समेजो साहब मास्टर अलावारायो खलीफा अली नवाज समेजो साहब मोहम्मद हसन समेजो साहब खान मोहम्मद फकीर खान मोहम्मद उमरानी साहब मितो उमरानी साहब अली अहमद उमरानी साहब अब्बास अली उमरानी साहब मोहम्मद वसीम उमरानी साहब मंचार जुनेजो एजाज अली उमरानी अब्दुल जब्बार उमरानी बडेलो अली अकबर नोयो साहब सेठ अली अकबर मेमन साहब बडेलो फिदा हुसैन सुमरो साहब ए उनका अलावा जानी केतरा आईना जिनका दीदार खलीफो दीदार अली जमाली साहब गदा हुसैन जमाली साहब ए जानी केतरा फकीर निजाम सबनी नाला नथो खणी सका जिनके हाल या अजरक जो टोको ॾियणो आहे किबला साईं के पेश कन या मोहब्बत जी निशानी आहे मुंहिंजा अदा किबला साईं जिन असां वटि आया आहिनि प्यारा दोस्तों उनजे लाइ साईं जिन असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं थोरा ई आहियूं जेके हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि जा बचड़ा आहिनि साहिबज़ादा आहिनि असां वटि हली आया आहिनि तव्हांखे ख़बर आहे त साईं हज़रत किबला सुनो सैयद रातक ॾिनो शाह हज़रत शेर मुस्तफ़ा सां केतिरी मोहबत कंदो हो जॾहिं हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो 2018 में मिसाल थियो किबला साईं कॾहिं ॻाल्हि ॿुधी तॾहिं साईं सैयद रातक ॾिनो शाह केतिरी जी तकलीफ़ थी मुंहिंजा अदा इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से करण जो कोन्हे इहे हिननि जूं मोहबत हुयूं अल्लाह वारा ई अल्लाह वारनि खे सुञाणंदा आहिनि अल्लाह वारनि खे शनाख्त हूंदी आहे अल्लाह वारनि में मुंहिंजा प्यारा भाइरो हाणे अवां सभिनी खे गुज़ारिश आहे अवां पंहिंजी पंहिंजी जॻह ते वियो हज़रत किबला अलामा मौलाना मुफ्ती इब्न मुफ्ती जनाब साईं नूर नबी सिद्दीकी साहब ने गुज़ारिश कदस त पाण खिताब करण फरमाईंदा अदा ये जेका हाफ़िज़ मुंहिंजी दोस्तार जलसे खां पोयां कंदासीं टाइम कोन्हे को हाफ़िज़ साहब नाराज़ न थिजो टाइम कोन्हे साईं जी कुर्सी ते वेठा आहियूं अञा वधीक साईं जी खे इंतज़ार करायूं इहो शर्त जे ख़िलाफ़ आहे साईं जा लख गायक लख थोरा किरोड़े मोहब्बतूं किबला साईं जिन जूं आहिनि जेके हली आया आहिनि असांजे लाइ ईअं सम्झो त शेर मुस्तफ़ा हली आयो आहे को फ़र्क़ु कोन्हे को मुंहिंजा हिन जेका आहे सा ॿिया ई कान्हे असांजे लाइ सुहिणे सैयद रातक शाह जी जाइ ते सदन बचड़ा आहिनि शेर मुस्तफ़ा जी जाइ ते वरी शेर मुस्तफ़ा जा बचड़ा आहिनि असांजे लाइ उहे ई सॼा आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे लतीफ़ साईं फरमायो आहे त अंगण उहे ई पर जनम सां खूह में ओॾा क्यों ओछनरे सोच सके अखियों रत रोई माग ॾिसी मोटी